दो दहाइयों से जायद का अरसा गुजर चुका, मगर रेलवे ट्रैक से 3 से 4 किलोमीटर के मुफासले पर किए गए कब्जा माफिया की जानिब से किया गया ड्रामाई कब्जा ताल बरकरार है और इसमें कमी या रोकथाम तो नहीं नजर आ रहा, मगर ये काम बड़े जोर शोर पर जारी ज़रूर दिखाई दे रहा है। यहाँ के मुंतखब नुमाइंदों की बेखबरी और सरपरस्ती ने कब्जा माफिया को मजीद ताकतवर बनने में मदद दे रहा है, जबकि दूसरी जानिब कानून भी कोई है ये बस सुनने में आ रहा है, मगर इसका हकीकत से कोई वास्ता नहीं है। 19 सालनि खां ये कंबर शदारको जो रेलवे ट्रैक है वो बंद है ऐं उन जो सब खां वधीक फ़ाइदो जो वठे थी वो ट्रांसपोर्ट माफिया वठे थी। उन्होंने पंहिंजा जेके किराया वधाए छॾिया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ॿियो फ़ाइदो हिते कब्ज़ा माफिया खे थियो आहे। रेलवे ट्रैक जे बंदि थियण सां उहो इहो थियो आहे त हीउ 3 किलोमीटर में जेको शदारको रेलवे ट्रैक आहे इन ते ॿिन्हिनि पासनि खां कब्ज़ा माफिया कब्ज़ा बि करे छॾिया आहिनि ऐं पंहिंजूं दुकानूं वॾे छॾियूं आहिनि। असांजो ही रेलवे इंतज़ामिया ऐं रेलवे वज़ीर खां इहो मुतालबो आहे त जल्द खां जल्द ई जेको कंबर शदारको रेलवे ट्रैक उनखे बहाल कयो ऐं जेके बि शदारको शहर उन में जेकी बेचैनी आहे जेकी उनजी रेलवे जी सहूलियत आहे उन खां महरूम आहिनि ऐं गुज़श्ता 18 खां 19 सालनि खां वठी शदारकोट शहरी रेलवे जी जेकी आहे उहा कूक ॿुधण लाइ तरसनि था। असांजो उन सां गॾु शदारकोट जे जेके शऊरवंद माण्हू आहिनि जेके शदारकोट शहरी आहिनि उनखे इहो मुतालबो आहे त तव्हां सभु गॾिजी आवाज़ु उथारियो त शदारकोट जेको 19 सालनि खां रेलवे ट्रैक बंदि आहे उहो बहाल थिए। उन बहाल थियण सां असां शदारकोट शहरनि खे हिकु सस्ती सहूलियत मुयसर थी वेंदी। इस वक्त कब्जा माफिया इतना ताकतवर है कि उन्होंने एक तो रेलवे ट्रैक पर कब्जा किया है और दूसरी जानिब रेलवे स्टेशन पर पड़ा लाखों और करोड़ों रुपए का कीमती सामान भी चोरी करके गायब कर दिया है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदात कोट।